किन्नी मच्छी अनवर काका जो बब्बा हाणे पानी जो गिलास मस्जिद जो अखियूं लेकिन नाम नेहाद जिहाद दहशतगर्दी में लिखियल आहिनि रहमतुल्लाह मानवची जी जेका कहानी आहे उन में वो ॿार हिकिड़ो जेको आहे सो का जज़्बाती तकरीर ॿुधी नौजवान वञी जेको आहे सो जिहाद में शामिल थिए थो उते वो मारिजी थो वञे माण्हू जेके आहिनि ओड़े पाड़े वारा जेके जिहाद में वञण मोकिलण ते हुनखे उकसाइनि था उहे अची हुनजी माउ खे मुबारकूं था ॾियनि मुबारक हुजे तुंहिंजे पुट जी शहादत थी आहे मुबारक हुजे हिन शहादत वारे ॾींहं जे लाइ सिकंदा आहियूं त हू उन मच्छियूं जेका छिले रही हुई हुनखे लॻे थो इहा मुबारक त किनी मच्छी जहिड़ी आहे मुंहिंजो पुटु आहे तव्हां मुबारकूं था ॾियो इन ॾींहुं हुनखे हिकिड़ो जेको आहे जज़्बाती टच ॾिनल आहे उबैद राशिदी जूं कहाणियूं रज़ाक महर रज़ाक साहब ते तमामु हिकिड़ी तवील लिस्ट आहे ख़ासि तौर ते मदद अली सिंधी मुश्ताक शोरे माणिक शौकत शोरे एॾे जेके वजूदी धारा ते जिन कहाणियूं लिखियूं आहिनि मूं हुन ते रसूल बख्श पली जे साहिब जी उन तनक़ीद जे जवाब में बि लिखियो आहे छाकाणि त रसूल बख्श पली जे इब्राहिम जय साहब जहिड़े माण्हू इन्हनि माण्हुनि जो रस्तो रोकियो हुन दौर में बाद में हू क़बूल कयो वियो रसूल बख्श पली जे साहिब जहिड़े माण्हू लिखियो त सार्त्रे जो रिंगट बि साॻियो काफ्का अल्बर्ट मोराविया कामो इलियास कैनेथी बारंबार आहे त ज़िंदगी बेमाना बेमक़सद आहे उन मां सवाइ मायूसी तबाही बर्बादी जे बि कुझु बि कोन्हे करणो हालांकि वजूदी धारा हिकिड़ी तमामु वॾी अदबी धारा हुई जंहिंमें मुश्ताक शोरे खां वेंदे मदद अली सिंधी ताईं उन्हनि खां पोइ अख़लाक अंसारी साहब या ॿिया नौजवान कहाणीकार हिन ते लिखी रहिया आहिनि शौकत शोरे जी गैरती कहाणी जो मुंहिंजो तवील जाइज़ो वरितल आहे अख़लाक अंसारी जी बोनसाई कहाणी ते मुंहिंजो तवील आर्टिकल मौजूदु आहे डॉक्टर गफूर मेमन जी कहाणी जिते ॾींहुं उछल अली राज शर जी कहाणी सावरी महबूबा माउ जो अखूं अमर लगारी जी कहाणी नाद वारो इहे पंहिंजे पर में ट्रेन सेक्टर ऐं नयूं कहाणियूं आहिनि इन में हिकिड़े पैराडाइम शिफ्ट आहे नए माहौल ॾांहुं खणी थी वञे ख़ासि तौर डॉक्टर गफूर जी कहाणी अली राज शर जी कहाणी ते सवेर शायदि बेहन साहब चयो पए त काज़ी फैज़ मोहम्मद जो उहो नाविल 2222 उहो साॻियो असर हिननि ॿिनि कहाणी ते नज़र अचे थो पर प्यारे अमर जी नाद वारे ते कंहिंजो बि असरु कोन्हे जेका सो पैराडाइम शिफ्ट ते लिखियलु आहे बिल्कुलु नए मौज़ू ते ॾिनल हिकिड़ी नई ऐं शानदार कहाणी आहे इन खां अलावा बादल जमाली जे चौरे ते चिणग अनवर काका जी जामबे में एको क्रिटिसिज़म लाइ वधीक रिस्पॉन्स मौजूदु आहे आख़िर में मूं जेको आहे सो फ्लैश फिक्शन ते लिखियो उनजो ज़िक्र अकबर सुमरो साहब करे वियो आहे अकबर साहब जी पंहिंजी कहाणी बौतिक खां बेडरूम ताईं शानदार कहाणी आहे पढ़ंदड़ खे बिल्कुलु जकड़े वठे थी जीअं मूं चयो त लिखंदड़ कहाणी में क़ैद थी वेंदो आहे न सिर्फ़ु लिखंदड़ बल्कि कहाणी जी निटिंग कहाणी जो जार अहिड़ो हूंदो आहे पढ़ंदड़ पहिरें जुमिले में ई उन कहाणी में क़ैद थी वेंदो आहे ताजो वञी कहाणी पूरी थिए हिन में बि उनजी जेका वुमेन कैरेक्टर आहे उन सां हुजे थो उन सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात बुटीक में थी जिते उहो कपिड़ा वठणु वञे थो आख़िरी मुलाक़ात उनजी बेडरूम में थिए थी जितां उहो नाराज़ थी करे निकिरी वञे थो हिकिड़ी शानदार कहाणी आहे जंहिंमें रुमान बि अक्सर आहिनि त ॿिया बहस बि हिन में तमामु घणा मौजूदु आहिनि गुनाह हुनजी सज़ा अथसि जेको गुनाह हुन कयो ई कोन्हे को ॿियो गुनाह ज़रूरु कयो अथई आख़िर में आउं जोसेफ कनराड जी हिन चवणी सां ॻाल्हि खे ख़तमु कंदुसि जंहिं चयो हो माय टास्क which I am trying to achieve is by the power of the written words to make you hear, make you feel. It is before all to make you see that and no more and is everything. यानी आउं पंहिंजे लफ़्ज़नि वसीले तव्हांजी तवजह छिकाइणु चाहियां थो ऐं तव्हांखे अहसासु ॾियारणु चाहियां थो ऐं अव्हांखे उहो कुझु ॾेखारणु चाहियां थो जेको मूं ॾिठो आहे ऐं बसि जेकॾहिं ईअं करे वियुसि ॼण त मूं सभु कुझु करे वरितो ज़बरदस्त यार बेहतरीन